रसूलुल्लाह के मथा सलात पढ़ो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया मन सल्ला अलैहि मर्रतन सल्लल्लाहु अलैहि अशरा। साईं जिन फरमायो जेको माण्हू हिकिड़े दफ़ा मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो आहे अल्लाह साईं 10 दफ़ा उनजे मथां रहमत नाज़िल कंदो आहे। बहरहाल तव्हांजे साम्हूं किताबुल्लाह जी हिकिड़ी आयत मूं तिलावत कई आहे। अल्लाह जल्ल जलालहू फरमायो त हिन क़ुरान मजीद खे नाज़िल भी असां कयो आहे पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां ऐं क़यामत ताईं इन जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी बि असां पाण ते कई। वॾा आसमानी 4 किताब हुया। घणा किताब? 4 वॾा आसमानी किताब। ज़बूर, तौरेत, इंजील जेके हज़रत दाऊद, हज़रत मूसा, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां नाज़िल थी चुका। पर यहूदिन ऐं नसारनि उन में पंहिंजे मनपसंद जूं ॻाल्हियूं शामिल कयूं ऐं उन में फेर घेर कयो। अल्लाह जल्ल जलालहू क़ुरान मजीद जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी कंहिं मौलवी, कंहिं आलिम, कंहिं हाफ़िज़, कंहिं कारी जे हवाले न कयो आहे। रब्बुल इज़्ज़त पंहिंजे किताब जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी पाण खई आहे। त हीअ क़ुरान मजीद कलामुल्लाह हुजण जे एतबार सां इन जी निस्बत अल्लाह ॾांहुं ऐं अल्लाह जल्ल जलालहू ॾांहुं जंहिं शइ जी निस्बत हूंदी आहे अल्लाह सही उन जी हिफ़ाज़त ख़ूब कंदो आहे, कयो बि आहे। जीअं कलामुल्लाह माना अल्लाह जो कलाम, बैतुल्लाह अल्लाह जो घर, रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल, अब्दुल्लाह अल्लाह जो बानू। जंहिं शइ जी निस्बत अल्लाह जी ज़ात ॾांहुं आहे अल्लाह जल्ल जलालहू ख़ूब उन जी हिफ़ाज़त कई आहे। क़ुरान मजीद किताब नातिक़ आहे। क़ुरान मजीद पंहिंजे साइल जे हर सवालनि जा जवाब थो ॾे। क़ुरान मजीद उहो वाहिद किताब आहे जेको हर क़िस्म जे तग़य्युर ऐं तबद्दुल ऐं तहरीफ़ खां पाक आहे। उहो इन जे लाइ त अल्लाह साईं इन जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी पाण ते खई ऐं हीअ क़ुरान मजीद जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतहर ते नाज़िल थिया। क़ुरान मजीद जे अचण जे करे पंहिंजा परावा बणिजी विया, दोस्त दुश्मन बणिजी विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सादिक़ ऐं अमीन चवण वारा रसूलुल्लाह जे रस्ते में कंडा विछाइण लॻा, रसूलुल्लाह खे पथर हणण लॻा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नबूवत खां अॻु में 40 साल जो अरसो इन मक्के जे काफ़िरनि ऐं मुशरिकनि जे साम्हूं गुज़ारियो। सभु अमीन चवंदा हुआ, सभु सादिक़ ऐं सचो चवंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं क़ुरान खणी आया सभु मुखालिफ़ बणिजी विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के वारनि जे साम्हूं पंहिंजी ज़िंदगी खे, पंहिंजे किरदार खे पहिरीं पेश कयो। उन खां पोइ साईं जिन नबूवत ऐं रिसालत जी दावा कई।
अल्लाह जी ज़ात फरमाए थी पंहिंजे पाक किताब क़ुरान मजीद में फरमाई लक़द लबिस्तु फ़ीकुम उम्रा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह जल्ल जलालहू नबूवत नाज़िल कई 40 सालनि जे अरसे खां पोइ। 40 साल खां अॻु में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बचपन जी ज़िंदगी भी इन मक्के में गुज़ारी आहे, लड़कपन जी ज़िंदगी भी इन मक्के में गुज़ारी, त साईं जिन जवानी भी इन मक्के में गुज़ारी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफ़ा जबल जे मथां आया आहिनि, साईं जिन सफ़ा जबल ते अची करे ऐलान कयो वा सबाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चादर लहरायो। अरब जे ज़माने में इहो दस्तूर हूंदो हुयो, अरब जो इहो माहौल हूंदो हुयो त जेको चादर लहराईंदो हो मथां ही जबल ते अची त ॼण त को ख़ासि मक़सदु आहे या को अहम ॻाल्हि आहे। सब जा सब मक्के जा माण्हू सफ़ा जबल ते पहुची विया आहिनि। पंहिंजा भी आया आहिनि, पराया भी आया आहिनि, अज़ीज़ क़रीब मिट माइट रिश्तेदार सभु अची विया आहिनि। सभिनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछियो साईं तव्हां असांखे हिते कंहिं अज़ीम मक़सद जे लाइ घुरायो, उहो अज़ीम मक़सद छा आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे किरदार खे उन्हनि जे साम्हूं बयानु कयो। साईं जिन फरमाइनि था लक़द लबिस्तु फ़ीकुम उम्रा। ऐं मक्के जा इंसानो मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे विच में 40 सालनि जी ज़िंदगी गुज़ारे चुको आहियां। ईअं न त आउं अॼु आसमान मां लथो आहियां, ईअं न त आउं ॿिए पासे खां हिजरत करे मक्के में तव्हां वटि आयो आहियां। हाणे मां नबूवत ऐं रिसालत जी दावा थो करियां। न मुंहिंजो किरदारु तव्हांजे साम्हूं आहे, मुंहिंजो बचपन भी तव्हांजे साम्हूं, मुंहिंजी लड़कपन भी तव्हांजे साम्हूं, मुंहिंजी जवानी भी तव्हांजे साम्हूं, इन मक्के में तव्हांजे साम्हूं त मक्के जे घिटनि में मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बांबड़ा ॾेई करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। साईं जिन फरमाइनि था हल वजदतुमूनी सादिक़न औ काज़िबा। मक्के जा इंसानो 40 साल मां मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांजे विच में गुज़ारिया आहिनि। उन्हनि 40 सालनि जे ज़माने में मुंहिंजो नंढपण भी तव्हांजे साम्हूं, मुंहिंजो किरदारु तव्हांजे साम्हूं, मुंहिंजी हलत चलत तव्हांजे साम्हूं, मुंहिंजो ॻाल्हाइण ॿोलाइण तव्हांजे साम्हूं। हल वजदतुमूनी सादिक़न औ काज़िबा। तव्हां मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सचो लधो या कूड़ो लधो? सभिनी हिकु ज़बान थी करे जवाब ॾिनूं जर्रबनाक मिरारा मा राइना फ़ीक इल्ला सिद्क़ा। सभिनी चयो ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फ़ अल्फ़ मर्रतिन बिअदद कुल्ल ज़र्ब। सभिनी चयो ऐ अब्दुल्ला जा यतीम, ऐ अब्दुल्ला जा दुर्र अज़ीम, असां तोखे हिकिड़ो दफ़ा न आज़मायो, 2 भेरा न 3 भेरा न, जर्रबनाक मिरारा, असां तोखे 1000 भेरा आज़मायो। मा राइना फ़ीक इल्ला सिद्क़ा। तो में सिवाय सच्चाई जे असां कूड़ कॾहिं भी न ॾिठो। साईं तो जहिड़ो सचो ॿियो केर बि मक्के में नाहे। साईं तव्हां जहिड़ो ॿियो अमीन मक्के में नाहे। साईं तव्हां जहिड़ो ॿियो दयानतदार अमानतदार कोई नाहे। रसूलुल्लाह फरमाइनि था जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे मथां एतिरे क़दुरु भरवसो आहे, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून। साईं जिन फरमाइनि था मक्के वारो
एतिरे क़दुरु जेकॾहिं तव्हांजो मुंहिंजे मथां भरोसो आहे, एतिरे क़दुरु तव्हां मुंहिंजे सचाई जी गवाही था ॾियो। जॾहिं मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी में कंहिं इंसान जे मथां कूड़ न ॻाल्हायो, अॼु मां अल्लाह ते बि कूड़ नथो ॻाल्हायां। इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ, मां मुहम्मद मुस्तफ़ा खे अल्लाह जल जलालहू तव्हां ॾांहुं रसूल ऐं नबी ऐं पैगंबर बनाए करे मोकिलियो आहे। मां अल्लाह जो किताब खणी करे तव्हां वटि आयो आहियां। साईं तव्हांजो किताब छा थो चवे? तव्हां रिसालत जी दावा कहिड़ी ॻाल्हि में करियो था? साईं जिन फरमाइनि था इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। साईं जिन फरमाइनि था मूंखे अल्लाह जल जलालहू नबूवत ऐं रिसालत सां नवाज़ियो आहे। मूंखे अल्लाह साईं किताब ॾेई करे मोकिलियो आहे। मूंखे जेको किताब मिलियल आहे उहो किताब थो चवे इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्लाहु। साईं जिन फरमाइनि था मूंखे अल्लाह साईं किताब ॾिनो आहे, क़ुरान ॾिनो आहे। क़ुरान तो चवे अकेलो महबूद अल्लाह, मसजूद अकेलो अल्लाह, हाजत रवा अकेलो अल्लाह, मुश्किल कुशा अकेलो अल्लाह, पुट ॾियण वारो अकेलो अल्लाह, न्याणियूं ॾियण वारो अकेलो अल्लाह, रिज़्क़ ॾियण वारो अकेलो अल्लाह, बीमारी ॾियण वारो अकेलो अल्लाह, सिहतयाबी ॾियण वारो अकेलो अल्लाह। क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून। जेसिताईं तव्हां लात जी इबादत कंदा कामयाबी नाहे, मनात जी इबादत में कामयाबी नाहे, इन्हनि जी पूॼा ऐं ताज़ीम में कामयाबी नाहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी सचाई जो इक़रार करियो था, अॼु मुंहिंजे मथां पढ़ो कलमू, सभु चओ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो वॾो अज़ीम कलमो आहे। ला इलाहा इल्लल्लाह वारो कलमो वॾो अज़ीम कलमो आहे। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सहाबा पुछनि था मन असअदुन्नास बिशफ़ाअतिका यौमल क़ियामह। साईं जिन फरमाइनि था अल्लाह जा रसूल ॿुधायो क़यामत जे ॾींहुं तव्हां अॻु में कंहिंजी सिफ़ारिश कंदा? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाहु मुख़लिसन बिक़ल्बिही। साईं जिन फरमाइनि था आउं उन माण्हू जी सिफ़ारिश अॻु में कंदुसि जेको उथंदे वेहंदे हलंदे फिरंदे सुम्हंदे हर वक़्तु अल्लाह जे वहदानियत जो नालो खणंदो रहे। हदीस में आहे मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था जद्दिदू ईमानकुम। साईं जिन फरमाइनि था ऐं मुंहिंजा सहाबियो जीअं कपिड़ो पुराणो थी वेंदो आहे, कपिड़े जे मथां मेर चढ़ी वेंदो आहे, ईअं अहिड़े नमूने सां तव्हांजो ईमान गुनाहनि जे करे पुराणो थी वेंदो आहे। तव्हांजे ईमान जे मथां गुनाहनि जे करे कारा दाग लॻी वेंदा आहिनि। तव्हांजो ईमान पुराणो थी वेंदो आहे, मेरो थी वेंदो आहे। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था जद्दिदू ईमानकुम। ओ मुंहिंजा सहाबियो पंहिंजे ईमान जी तजदीद कंदा रहो। सभिनी साहबा अर्ज़ु कयो कैफ़ नुजद्दिदु ईमानना या रसूल अल्लाह। ऐं अल्लाह जा रसूल तव्हां असांखे सम्झायो असां पंहिंजे ईमान जी तजदीद कीअं करियूं। साईं जिन फरमाइनि था क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ला तव्हांजे ईमान जी तजदीद थी वेंदी। हाँ तव्हां बि कलमो पढ़ो। इहो कलमो उहो जंहिंजे मथां असांजे कामयाबी जो दारो मदार आहे। हाँ ला इलाहा इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं साईं जिन इहा ॻाल्हि कई, सभिनी खां अॻु में साईं जिन जी मुखालिफ़त करण वारो उहो साईं जिन जो चाचो, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विलादत ते जंहिं जा ॾिया रोशन कया, जंहिं बानियूं आज़ाद कयूं, उहो अबू लहब, जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जी ख़ुशख़बरी उन जे बानी ॾिनी। जॾहिं उन जे बानी जी ज़बान तां अबू लहब पंहिंजे यतीम भाइटे जे विलादत जी ख़ुशख़बरी ॿुधी, ॿुधण सां अबू लहब जे कुल्हे ते मके जो क़ीमती चादर पियल हुई। फ़ौरन उहा चादर पंहिंजे कुल्हे तां लाहे करे उन बानी खे इनाम जे तौरु ॾेई छॾी त तो मूंखे यतीम भाइटे जी ख़ुशख़बरी ॿुधाई। उहो चाचो, उहो अबू लहब, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत त मल्हाई, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कसौटी खे साईं जन जे दीन ऐं इस्लाम जी मुखालिफ़त कई आहे। हाणे जॾहिं मुंहिंजे आका इन ॻाल्हि जो ऐलान कयो, कूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून, अबू लहब पहिरियों गंदो लफ़्ज़ इस्तेमालु कयो मुंहिंजे महबूब जे लाइ। अबू लहब चए थो, तब्बन लक अलिहाज़ा जमअतना, नऊज़ बिल्लाह, मुंहिंजे महबूब जे मुतअल्लिक़ घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हायई। रसूलुल्लाह रहमतुल लिल आलमीन हुजण जे नाते पंहिंजे चाचे खे कोई जवाब न ॾिनो, छो त रसूलुल्लाह रहमतुल लिल आलमीन सभिनी जहान वारनि जे लाइ साईं जिन रहमत थी करे आया। पंहिंजनि जे लाइ बि रहमत, परावनि जे लाइ बि रहमत, मुसलमाननि जे लाइ बि रहमत, काफ़िरनि जे लाइ बि रहमत। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं मके जे काफ़िरनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त तूं पंहिंजी नबूवत जी दावा करे थो, असां नथा मञूं, तुंहिंजे क़ुर खे नथा मञूं, जे तूं सचो आहीं त आण अज़ाब, तूं जे सचो आहीं त पंहिंजे रब खे चओ त असांजे मथां अज़ाब आणे। मां नथो चवां, मुंहिंजो रब थो फरमाए, अल्लाहुम्मा अमतिर अलैना हिजारतम मिनस समा अवितना बिअज़ाबिन अलीम। काफ़िर ऐं मुशरिक बैतुल्लाह जे ग़िलाफ़ खे पकड़े करे वञी अल्लाह खां दुआऊं घुरंदा हुया, या अल्लाह ही तुंहिंजो नबी जंहिं नबूवत जी दावा कई आहे, तुंहिंजो नबी जेको किताब क़ुर खणी करे आयो आहे, या अल्लाह असां इन तुंहिंजे नबी जे नबूवत जा इनकारी आहियूं, या अल्लाह असां इन तुंहिंजे नबी जे क़ुर जा इनकारी आहियूं। अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिक फ़अम्तिर अलैना हिजारतम मिनस समा अवितना बिअज़ाबिन अलीम। काफ़िर ऐं मुशरिक चवंदा हुआ, या अल्लाह असां हिन तुंहिंजे नबी खे बि नथा मञूं, असां हिन तुंहिंजे क़ुर खे बि नथा मञूं। इन कान हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिक, पर या अल्लाह जेकॾहिं ही तुंहिंजो बरहक़ नबी आहे, जेकॾहिं इन वटि जेको किताब आहे इहो बरहक़ तुंहिंजो किताब आहे, या अल्लाह असां नथा मञूंसि, न मञण जे करे फ़अम्तिर अलैना हिजारतम मिनस समा, या अल्लाह तूं अज़ाब जे तौरु असांजे मथां आसमान मां पथरनि जी बरसाति वसा। काफ़िर पिया चवनि, मुशरिक पिया चवनि, अवितना बिअज़ाबिन अलीम, या अल्लाह असां तुंहिंजे नबी खे बि नथा मञूं, तुंहिंजे किताब खे बि नथा मञूं,
जेकॾहिं ही सचो तुंहिंजो किताब आहे, ही तुंहिंजो सचो नबी ऐं रसूल आहे, त असांजे मथां आसमान मां पथरनि जी बरसाति वसे या त असांजे मथां को अज़ाब अची वञे। मुंहिंजो रब जवाब थो ॾे। अल्लाह सही फरमायो, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम व मा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फिरून। अल्लाह सही फरमायो, सोना ही अज़ाब घुरनि पिया, पर मुंहिंजा महबूब तुंहिंजे हिननि जे विच में मौजूदु हुजण जे करे मां हिननि जे मथां अज़ाब नथो मोकिलियां। मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। सोना तोखे मां अल्लाह रहमतुल लिल आलमीन बनाए करे मोकिलियो आहे। ओ मुंहिंजा महबूब आहिनि त काफ़िर, आहिनि त मुशरिक, पर ओ मुंहिंजा महबूब कीअं हिननि जे मथां अज़ाब नाज़िल करियां जो तूं हिननि में मौजूदु आहीं। बस तुंहिंजे करे हिननि खे छॾियां पियो, तुंहिंजे करे हिननि सां इहा रिआयत करियां पियो जो हिननि जे मथां अज़ाब नथो मोकिलियां। बहरहाल साईं जिन जो उहो चाचो अबू लहब जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत खे धाम धूम सां मल्हायो, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत ऐं नबूवत ऐं जे ताब खे बर्दाश्त न करे सघियो। फ़ौरन साईं जिन खे चई तब्बत लक अलिहाज़ा जमअतना। साईं जिन रहमतुल लिल आलमीन हुया, पंहिंजे चाचे खे कोई जवाबु न ॾिनऊं। अल्लाह जी ग़ैरत इन ॻाल्हि खे बर्दाश्त न करे सघी। फ़ौरन मुंहिंजो रब आसमान मां जवाब थो ॾे, तब्बत यदा अबी लहबिन व तब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। मुंहिंजो रब थो फरमाए, मुंहिंजा प्यारा पैगंबर तूं जवाबु नथो ॾी त न ॾे, पर मां अल्लाह जी ग़ैरत इन ॻाल्हि खे बर्दाश्त नथी करे जो काफ़िर ऐं मुशरिक तुंहिंजे तोसां घटि वधि ॻाल्हाईनि ऐं आउं ख़ामोश रहां। रब थो फरमाए, ख़बरदार अबू लहब, तूं पाण बि तबाह, तुंहिंजा हथ बि तबाह, तुंहिंजी दुनिया बि तबाह, तुंहिंजी आख़िरत बि तबाह, तूं पाण बि तबाह, तुंहिंजी घरवारी बि तबाह। अल्लाह से फरमाए, अबू लहब तुंहिंजा लफ़्ज़ त हबा मंसूरा थी विया, उनजी काई हैसियत न आहे जेके तो मुंहिंजे महबूब सां ॻाल्हाया, पर मां अल्लाह जेके लफ़्ज़ तुंहिंजे लाइ ॻाल्हाया उहो ईअं थींदो। अबू लहब जा हथ सुकी विया, बिस्तरे ते तड़पी तड़पी मरी। बहरहाल क़ुरान मजीद खणी करे जॾहिं मुंहिंजो आका मके जे काफ़िरनि वटि आयो आहे त काफ़िरनि रसूलुल्लाह जी मुखालिफ़त शुरू कई आहे। अल्लाह सही फरमायो, ला युकज़्ज़िबूनक वलाकिन्न ज़ालिमीन बिआयातिल्लाहि यजहदून। मुंहिंजो रब थो फरमायो, मुंहिंजा प्यारा पैगंबर मके वारनि जी दुश्मनी तोसां नाहे, छो त जेसि ताईं तोखे मां अल्लाह क़ुरान न ॾिनो, जेसि ताईं मां अल्लाह तोखे नबी ऐं रसूल न बनायो, तेसि ताईं त ही तोखे सादिक बि चवनि पिया, अमीन बि चवनि पिया, दयानतदार बि चवनि पिया। सोना जॾहिं तूं मुंहिंजो क़ुरान खणी करे हिननि वटि आयो आहीं त हाणे ही तुंहिंजा मुखालिफ़ बणिजी विया। काफ़िर ऐं मुशरिक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आया, चयूं साईं असां पंहिंजा पाण में आहियूं, पाण में विढ़ंदासीं, झेड़ा कंदासीं, झगड़ा कंदासीं, कहिड़ो फ़ाइदो, सुलह था कयूं। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, सुलह जे लाइ मां तयारु आहियां, पर कहिड़ी ॻाल्हि ते सुलह करियो था? हां चयूं साईं सुलह ईअं था करियूं त 2-3 ॾींहं तव्हां असांजे महबूदनि जी पूॼा करियो, 2-3 ॾींहं असां तव्हांजे महबूद जी पूॼा कंदासीं। सुलह था करियूं, कुझु दो कुझु लो की बुनियाद पर, माना कुझु ॾियो कुझु वठूं। हां
पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त तव्हां 2 ॾींहंनि जी 2 सालनि जी 2 महीननि जी ॻाल्हि करियो था, मां मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांजे बुतनि जी हिकिड़े सेकंड जे लाइ बि इबादत न कंदुसि। मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे काफ़िर ऐं मुशरिक चवणु लॻा साईं सुलह करियो, छो त असुल में हुननि जी दुश्मनी कंहिंसां आहे? क़ुरान सां। हीअ क़ुरान सां दुश्मनी सिर्फ़ु हींअर अमेरिका बरतानिया फ्रांस वारनि जी कोन्हे, उहा हीअ अॻूणे ज़माने खां जॾहिं खां क़ुरान आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, उन दौर खां वठी हीअ सिलसिलो अचे पियो। उन दौर खां वठी हीअ सिलसिलो अचे पियो क़ुरान जी मुखालिफ़त जो। बहरहाल अल्लाह जल्ल जलालहू काफ़िरनि जे इन मौक़िफ़ खे हिन अंदाज़ में बयानु फ़रमायो। क़ुरान तो फरमाए वक़ाल लज़ीन कफ़रू वक़ाल लज़ीन ला यरजून लिक़ाअना नअति बिक़ुरआनिन गैरि हाज़ा औ बद्दिलहू। काफ़िर ऐं मुशरिक आया, चयो साईं हीउ जेको तव्हां किताब खणी आया आहियो, हीउ जेको क़ुरान तव्हां खणी आया आहियो, असल में असांजे अक़ीदे जे मथां इन बिल्डोज़र हलाए छॾियो, असांजे अक़ीदे खे इन तव्हांजे किताब तहस नहस करे छॾियो। साईं हाणे असां सां सुलह करियो। काल लज़ीन ला यरजून लिक़ाअना नअति बिक़ुरआनिन गैरि हाज़ा। साईं हाणे हिन क़ुरान खे छॾे ॿियो को क़ुरान खणी अचो, ॿियो को किताब खणी अचो त पाण सुलह करियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ामोश आहिनि, छो त मुंहिंजो आका तेसि ताईं पंहिंजा चप बि नथो चोरे ते जेसि ताईं जो अल्लाह जे तरफ़ां आर्डर नथो अचे। हाणे मुंहिंजो साईं अल्लाह जे जवाब जे इंतज़ार में वेठा आहिनि। फ़ौरन जिब्राईल पहुची वियो। सोना हिननि खे चओ, कुल मा यकूनु ली अन उबद्दिलहू मिन तिलकाए नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया इन्नी अख़ाफ़ु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम। सोना तूं हिननि काफ़िरनि खे जवाब ॾे, या अल्लाह छा चवान? मा यकूनु ली अन उबद्दिलहू मिन तिलकाए नफ्सी। मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ऐं मके जा काफ़िरो ऐं मके जा मुशरिको, मां हिन क़ुरान में पंहिंजे तरफ़ां का तब्दीली नथो करे सघां, मुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। हाणे उहो प्यारो नबी, उहो प्यारो पैगंबर जंहिंजे मथां अल्लाह साईं क़ुरान खे नाज़िल फरमायो, जॾहिं उहो असांजो दिलबर नबी क़ुरान में तब्दीली नथा करे सघनि, पाण सगोरा फरमाइनि था, मा यकूनु ली अन उबद्दिलहू मिन तिलकाए नफ्सी। साईं जिन फरमाइनि था, ऐं मके जा इंसानो, मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वस में इहा ॻाल्हि नाहे जो मां हिन क़ुरान में तब्दीली करे सघां। जॾहिं उहो पैगंबर जंहिंजे मथां क़ुरान नाज़िल थियो आहे, जॾहिं उन जे वस में ई हिन में तब्दीली आणण नाहे, त दुनिया जे कंहिं माउ जे पुट खे काई ताक़त नाहे जो क़ुरान में तब्दीली करे सघे। त हाणे हींअर बि जेके काफ़िर ऐं मुशरिक आहिनि, उन्हनि जो नस्ल यहूद हनूद नसारा जेके आहिनि उन्हनि सां थो मिले। अमेरिका वारा, बरतानिया वारा हज़ारनि जे तइदाद में मुसलमाननि जे बचनि खे शहीद कयूं, इराक़ में मुसलमाननि खे शहीद कयूं, अफ़गानिस्तान में मुसलमाननि खे शहीद कयूं, हर जाइ ते मुसलमाननि जे बचनि खे बि हिननि शहीद कयो। पर असुलु उन्हनि जी दुश्मनी मुसलमान सां नाहे, असुलु उन जी दुश्मनी अल्लाह जे किताब ऐं क़ुरान सां आहे।
छो त उहे मुसलमान जेके हुननि सां मिलियल आहिनि उन्हनि सां हुननि जी बि दुश्मनी नाहे। अमेरिका जी दुश्मनी उन मुसलमान सां आहे जेको क़ुर पढ़ण वारो आहे। उहो मुसलमान उन्हनि जो दुश्मन आहे जंहिंजे चेहरे ते रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। उहो मुसलमान उन्हनि जे दुश्मनी उन मुसलमान सां अमेरिका बरतानिया जी दुश्मनी आहे जेके 24 कलाक मस्जिदनि ऐं मदरसनि में वेहण वारा क़ुर पढ़ण वारा। त यादि रखो मुसलमानो, अमेरिका बरतानिया जी दुश्मनी तव्हां सां नाहे, असुल उन्हनि जी दुश्मनी क़ुर सां आहे ऐं क़ुर वारनि सां आहे। हाणे हज़ारनि लखनि करोड़नि जे तइदाद में मुसलमाननि खे हुननि शहीद कयो, पर 1400 साल जो अरसो गुज़री चुको आहे। अॼु ताईं क़ुर मजीद जे ज़बर ऐं ज़ेर में बि तब्दीली न करे सघिया। ज़बर ऐं ज़ेर जी तब्दीली त पंहिंजी जाइ ते, पर वक़्फ़ ऐं गुन्ने में बि तब्दीली न आणे सघिया। इन जे करे मुंहिंजो रब थो फरमाए, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह साईं फरमायो, हिन क़ुर खे मुंहिंजा महबूब नाज़िल बि असां कयो आहे, क़यामत ताईं इन जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी बि असां ते आहे। कीअं अल्लाह से पंहिंजे क़ुर जी हिफ़ाज़त कई, जीअं अल्लाह से पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब क़ुर जी हिफ़ाज़त करे ॾेखारी। काफ़िर वॾा वॾा सभु मुशरिक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़त्ल करण जे पोयां, साईं जिन खे क़त्ल करण जे पोयां, क़ैद करण जे पोयां अल्लाह से पंहिंजे महबूब जी मदद कई। सभिनी काफ़िरनि ऐं मुशरिकनि जेके तीर ऐं तलवार खयो बीठा आहिनि असांजे पैगंबर खे क़त्ल करण जे लाइ, उन्हनि जे विचां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरी आया। क़ुर थो फरमाए, इज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूक औ युख़्रिजूक औ यक़्तुलूक व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। अल्लाह से फरमायो, ओ मुंहिंजा महबूब, ही काफ़िर ऐं मुशरिक चाल था हलन, तव्हांखे क़ैद करण था चाहिनि, तव्हांखे क़त्ल करण था चाहिनि, तव्हांजे ख़िलाफ़ बकवास था कनि। साईं अल्लाह जल जलालहू तव्हां सां भलाई जो इरादो कयो आहे। हिननि जो चाल कॾहिं बि कामयाब न थींदो। या अल्लाह, मां कीअं हितां हिजरत जे लाइ निकिरां? अल्लाह साईं फरमायो, मुंहिंजा महबूब, का ॻाल्हि नाहे, तूं मिटी जी मुठ भरे करे हिननि जे मुंहं में उछला। हिननि सभिनी खे अंधो करण मां अल्लाह जो कमु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिट्टी जी मुठ खणी उछलाई, सभु अंधा थी विया। क़ुर थो फरमाए, वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा। सोना मिट्टी जी मुठ तव्हां उछलाई, हिननि सभिनी खे अंधो बनाए करे तव्हांजी हिफ़ाज़त करे, हिफ़ाज़त सां सभिनी जे विचां तव्हांखे कढण मां अल्लाह जो कमु आहे। बहरहाल अल्लाह साईं जीअं पंहिंजे महबूब जी हिफ़ाज़त करे ॾेखारी, पंहिंजे घर बैतुल्लाह जी हिफ़ाज़त करे ॾेखारी, अल्लाह से क़ुर मजीद जी बि हिफ़ाज़त करे ॾेखारी। 1400 साल खां केरु क़ुर जे ज़बर ज़ेर में न करे सघियो आहे फेर घेर। अल्लाह जल जलालहू हाफ़िज़नि जे ज़रिए क़ुर मजीद जी इबारत जी हिफ़ाज़त फ़रमाई, आलिमनि जे ज़रिए क़ुर जे मानी ऐं मफ़हूम जो अल्लाह साईं हिफ़ाज़त फ़रमायो। बहरहाल अल्लाह साईं खां दुआ आहे, तव्हां सां सभिनी खे जेसि ताईं ज़िंदा रखे इस्लाम जे मथां, ईमान जे मथां, जॾहिं बि अल्लाह साईं तव्हां सां जे मौत जो फ़ैसिलो करे त कलमे वारो मौत या त शहादत वारो मौत नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।